अजीब ज़हन आहे, अजीब सोच आहे। एतिरे क़दुरु इंसान जी ज़हन ऐं सोच बदतर थी चुकी जो उहो नऊज़ बिल्ला सोचे थो त इंसान ऐं अल्लाह में को नऊज़ बिल्ला फ़र्क़ु ई न आहे। तॾहिं त जेके गुमराह फ़िरका पैदा थिया जो इंसान ॿुधे थो ऐं अल्लाह ॿुधे थो, हाणे फ़र्क़ु कोन थियो, मुशाबियत थी वई। नऊज़ बिल्ला इन करे कंहिं अल्लाह जी ज़ात जो इनकार करे छॾियो, कंहिं अल्लाह जी सिफ़त समाज जो इनकार करे छॾियो, यानी अल्लाह जी ज़ात में शुकूक शुबहात पैदा कयूं। पर हिकिड़ो सुवालु आहे, जेकॾहिं आउं इन मस्जिद में मस्जिद अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु इन में बयान पियो कयां, मूंखे ख़बर न आहे ॿाहिरि न छा पियो थिए, या को ॿाहिरां बीह करे मूंखे आवाज़ थो ॾे, आउं नथो ॿुधी सघां, या तव्हांखे को सॾे थो ॿुधी नथा सघो, पर मूंखे ॿुधायो नऊज़ बिल्ला अल्लाह रब्बुल आलमीन जी समात ई आहे। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अुना व ज़िदना इल्मा। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। हर किस्म जी हम्दो सना, किबरियाई, वॾाई, वाखाण, तारीफ़, बुज़ुर्गी अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ, जेको हिन पूरी काइनात जो ख़ालिक मालिक अकेलो बादशाह है। हम्दो सना खां बाद दुरूद व सलाम सैयदुल कौनैन शफ़ीउल मुज़नबीन रहमतुल लिल आलमीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात अक़दस जे लाइ। अज़ीज़ साथियो, अॼु इत्तेफ़ाक़ सां तव्हां सां हम कलाम थियण जो मौक़ो अल्लाह रब्बुल आलमीन नसीब कयो। फितननि जो दौर आहे, रोज़ानो नओं फितनो को ज़ाहिर थिए थो, पर कुझु ॾींहंनि खां हिकु फितनो जेको सोशल मीडिया ते महरूफ़ थियो ऐं अञा ताईं ॻाल्हियूं थियनि पियूं, कुझु माण्हुनि केस बि कयो। हिकु बदबख़्त शख़्स अमर जलील नाले सां, जंहिं अल्लाह रब्बुल आलमीन जे शान में गुस्साखी कई, रब्बुल आलमीन के कमज़ोर ज़ाहिर कई ऐं अल्लाह रब्बुल आलमीन के बेइंसाफ़ ज़ाहिर कई, अल्लाह रब्बुल आलमीन के हक़ खाइण जो इल्ज़ाम हई, यानी रब्बुल आलमीन जे शान में गुस्साखी कई। ईअं न सम्झो वञे त इहो शख़्स अॼु ज़ाहिर थियो आहे ऐं पहिरीं कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि न हुई, बल्कि हक़ीक़त इहा आहे जो तमाम वक्त क़बल ये फितना शुरू थी चुका हुआ। सैयदना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु सवाल तो करे त मूंखे फितननि जे बारे में हदीस केरु ॿुधाईंदो। सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त मूंखे बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां हदीस यादि आहे जहिड़े तरीक़े सां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं बयानु कयो। पुछियो वियो त उहो फितनो छा आहे, कीअं थींदो फितनो, तो सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाया फितनतुर रजुली फ़ी अहलिही व मालिही व जारिही, इंसान जो फितनो पंहिंजे अहलो अयाल में, माल में, पड़ोसी में। जेॾी महिल इहो फितनो बयानु कयूं
तो सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाया तो मुझो मुराद इहो न आहे, मुझी मुराद उन फितने के बारे में आ जेको समुंड जी लहरुनि वांगुरु शुरू थींदो, जियां समुंड जूं लहरूं हिक ॿिए जे पोयां हूंदियूं आहिनि, हिक ख़त्म थींदी ॿी पोयां ईंदी, अहिड़े क़िस्म सां, यानी ख़त्म ई न थिए। तो सैयदना हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो बैनक व बैनहा बाब मुग़लक़ा, उन फितने ऐं तव्हांजे दरमियान हिकु दरवाज़ो आहे जेको बंदि दरवाज़ो आहे, यानी इहो दरवाज़ो ख़त्म थींदो या खुलंदो त पोइ फितना शुरू थी वेंदा समुंड जी लहरुनि वांगुरु। सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु सवाल कयो अयुक्सरो अम युफ्ता, छा उहो दरवाज़ो खोलियो वेंदो या तोड़ियो वेंदो? अमीरुल मोमिनीन उहो दरवाज़ो तोड़ियो वेंदो, जंहिंमां मुराद सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जी शहादत आहे। उहो दरवाज़ो अहिड़े क़िस्म सां तोड़ियो वेंदो जो उन खां पोइ वरी केरु जोड़े न सघंदो। त इन मां इशारो मिलियो सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जैसी तो ज़िंदा हुआ, मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु, सैयदना उमर फ़ारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु, ऐसी तो ही फितननि जे साम्हूं हिकु दरवाज़ो हो जो फितननि खे कंध खणण जी ज़रूरत न हुई। जेकॾहिं इन्हनि जे दौर में कंहिं फितने जो ज़ुहूर थियो या ख़बर पई, उनखे फ़ौरन ख़त्म कयो वियो ऐं उन जे कंध खे मरोड़ियो वियो, उनखे मारे ख़त्म कयो वियो जो वरी उहो ज़ाहिर न थी सघियो उन्हनि जी ज़िंदगी में। उन खां पोइ कई फितना शुरू थी विया। सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला जी शहादत इशारो आहे त हाणे फितना शुरू थी विया ऐं क़यामत ताईं इहे फितना बंदि न थींदा। अल्लाह रब्बुल आलमीन जे बारे में अक़ाइद मुल्हिदीन जा, अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात जे बारे में इश्काल शुकूक व शुबहात ॿिनि वजहुनि सां थींदा आहिनि। या त शुबहात जो पैरोकार हूंदो या त उहो शख़्स शहवात जो पैरोकार हूंदो। शुबहात जो पैरोकार तो उनखे शक ऐं शुबहात हूंदा अल्लाह जी ज़ात जे बारे में, त अल्लाह जी ज़ात नऊज़ बिल्लाह, अल्लाह खे कंहिं पैदा कयो, अल्लाह खां पहिरीं केरु हो, अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे पैदा कयो पर अल्लाह खे कंहिं नऊज़ बिल्लाह पैदा कयो, अहिड़े क़िस्म जी शुबहात ये ईमान में अक़ीदे में खलल बाइल आहिनि, अक़ीदे में खलल पैदा था कनि। या त इहा वजह आहे जो अल्लाह जी रात में शक, ऐं ॿी वजह छा आहे शहवात जो फितनो। शहवात जो फितनो छा आहे? माल दौलत जे हुसूल जे लाइ या शोहरत जे हुसूल जे लाइ अल्लाह जी ज़ात जे बारे में शक करणु ऐं इंसाननि जे अक़ीदे खे ख़राबु करणु, मुसलमाननि जे अक़ीदे खे ख़राबु करणु। जीअं पज़ीराई मिले, शोहरत मिले, माल मिले ऐं दौलत मिले, इहे ॿ ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे इहो फितनो जनम वठे थो। ऐं यकीनन अॼुकल्ह जेके अल्लाह जी ज़ात में शुकूक ऐं शुबहात ज़ाहिर कनि था उहे दहरिया शख़्स आहिनि। उहे शख़्स जेके शोहरत चाहिनि था, जेके माल ऐं दौलत चाहिनि था, जिन जो हक़ीक़त में वैर ऐं दुश्मनी दीन इस्लाम सां आहे, ॿी कंहिंसां दुश्मनी न आहे। इहे शख़्स दहरिया आहिनि, दहरियत जो अक़ीदो रखण वारा, जे ख़ालिक जे बारे में शक कयो। अल्लाह रब्बुल आलमीन इन अक़ीदे जो रद्द कीअं फरमायो? फरमाई त हुवल अव्वल वल आख़िर, उहो ई अल्लाह अव्वल बि आहे आख़िर बि आहे। यानी अल्लाह रब्बुल आलमीन सभ खां पहिरीं बि हो ऐं सभ खां ख़त्म थियण खां पोइ बि अल्लाह जी ज़ात बाक़ी हूंदी। वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम, सारी इंसानियत, सारी मखलूक़ात फ़ना थी वेंदी,
हर मखलूक फना थी वेंदी, पर अल्लाह रब्बुल आलमीन बाक़ी हूंदो। अल्लाह ज़ुल जलाल वल इकराम बाक़ी हूंदो, कंहिंमें का जुरत ना है जो अल्लाह जी ज़ात ते को शक करे या शुबहात करे। यकीनन कुरान मजीद में अल्लाह साईं कई सैकड़ों मिसालूं बयान कयूं इन अक़ीदे खे साबित करण जे लाइ। यानी इहो अक़ीदो, इहो गुमराह कन अक़ीदो तॾहिं खां मौजूद हुयो। फितरत में तो इंसान के ख़बर है, फितरत में हर शख्स जो इहो आहे तो रब मौजूद है, रब मौजूद है, इहो हर शख्स की फितरत में आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में बयान कयो, फरमाई त पैगंबर ये जेके ॻाल्हियूं कनि था अल्लाह जी ज़ात के बारे में, कहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था? अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं। तकव्वलहु बल ला युमिनून, अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था पर यकीनन उहे ईमान नथा आणीनि। इहे बहाना आहिनि अल्लाह जी ज़ात ते ईमान न आणण जा, जेके अल्लाह जी ज़ात के बारे में कलाम कनि था। फरमाई त अम खुलिकू मिन गैरि शैइन अम हुमुल खालिकून, इन्हनि खां सवाल कयो, छा इन्हनि खे कंहिं पैदा कयो आहे या पाण ई पंहिंजे पाण खे पैदा करण वारा आहिनि? कंहिं पैदा कयो अथनि या पाण ई पंहिंजे पाण खे पैदा करण वारा आहिनि? जवाब को न ईंदो, छो जो सम्झनि था त पंहिंजे पाण खे त को पैदा नथो करे। या जेकर इहा ॻाल्हि न आहे त पोइ कंहिं त इन्हनि खे पैदा कयो आहे। सैयदना आदी बिन हातिम रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो इहा आयत जॾहिं मूं ॿुधी ऐं मुसलमान न हुउसि, इन आयत मूंखे यकीन ॾियारे छॾियो, यकीनन अल्लाह रब्बुल आलमीन आहे जेको पैदा करण वारो आहे। जॾहिं अल्लाह से सवाल कयो त ई पंहिंजे पाण खे पैदा करण वारा आहिनि या हिननि खे केरु पैदा करण वारो आहे? फरमाई त अम ख़लक़ुस समावाति वल अर्द बल ला युक़िनून, या को आहे जे पैदा कयो आसमाननि खे ऐं ज़मीनुनि खे, पर इहे शख़्स यकीन न आणण वारा आहिनि, यकीन नथा आणीनि, इस्लाम खे क़बूल नथा कनि, ईमान नथा आणीनि। यकीनन आसमान ऐं ज़मीन खे पैदा करण वारो ख़ालिक ऐं मालिक अकेलो अल्लाह आहे। सैयदना आदी बिन हातिम रज़ी अल्लाह तआला अन्हु इहा आयत ॿुधी ईमान आंदऊं ऐं मुसलमान थी विया। छो जो इन जो को जवाब ही ना है। जेको शख्स अल्लाह जी ज़ात में शक करे, शुबो ज़ाहिर करे, उन्हें के ज़ाहिर करणो पवंदो, को न को ख़ालिक मञणो पवंदो। जेकॾहिं नथो मञे त पोइ उहो कूड़ो आहे। छो जो हर शइ जो को ख़ालिक आहे, मखलूक जो ख़ालिक अल्लाह रब्बुल आलमीन अकेलो अल्लाह आहे। फितरत में इंसान जो मौजूद आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, कुल्लु मौलूदिन यूलदु अलल फितरा, फरमाई त हर ॿार पैदा थींदो आहे फितरत ते, फितरत इस्लाम ते पैदा थींदो आहे। जेको ॿार पैदा थिए त उनजे वालिदेन या त उनखे यहूदी बणाए छॾींदा आहिनि, या त उनखे मजूसी बणाए छॾींदा आहिनि, या त उनखे ईसाई बणाए छॾींदा आहिनि, गैर दीन ला दीन साबी बणाए छॾींदा आहिनि। उन में ॾोह कंहिंजो आहे? उनजे वालिदेन जो ॾोह आहे। हक़ीक़त में ॿार जेकॾहिं बचपन में फ़ौत थी वञे, चाहे उहो काफ़िर जो ॿारु हुजे चाहे मुसलमान जो ॿारु हुजे, उहो ॿारु जन्नती आहे। छो जो फितरत में पैदा थियो आहे। पोइ बालिग थियण खां पोइ उनजो अक़ीदो तब्दील थियो वञे। छो जो जंहिं माहौल में उनजी परवरिश थिए, उन माहौल जे मुताबिक़ उनजो अक़ीदो थी वेंदो आहे, तॾहिं ॿार जी फितरत तब्दील न थींदी आहे, पर उनजो अक़ीदो ऐं ख़्यालात तब्दील कया वेंदा आहिनि। जंहिंजे करे हू यहूदी, ईसाई, मजूसी, पर कॾहिं न कॾहिं जॾहिं उनखे सम्झ ईंदी आहे त फ़ौरन वरी मुसलमान थी वेंदो आहे। उनखे ख़बर आहे त मुंहिंजी फितरत इहा आहे। गौर कंदो आहे त यकीनन उहो मुसलमान थी वेंदो आहे। शैतान इंसान खे वहम में, गुमान में ॻाल्हियूं आणींदो आहे। कई सवालात इंसान जे ज़हन में पैदा कंदो आहे। हत्ता कि इंसान इहो सोचींदो आहे त ठीकु आहे, मुंहिंजी पैदाइश थी, फ़िलां जी पैदाइश थी, फ़िलां जी पैदाइश थी, पर नऊज़ बिल्लाह अल्लाह साईं खे कंहिं पैदा कयो?
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेॾी महिल इन स्टेज ते पहुची वञो, इन सोच ते पहुची वञो, इन फ़िक्र ते पहुची वञो, जेॾी महिल तव्हां पंहिंजे नफ़्स खां पंहिंजे ई ख़्यालात में तव्हांखे इहो सुवाल पहुचे त फ़ौरन चओ आमनतु बिल्लाही, ऐं पंहिंजे रब ते ईमान आणियां थो, कंहिं बि शुकूक शुबहात जो मूंखे को बि हक़ न आहे। जॾहिं मूं चयो आउं मुसलमान आहियां, इन जो मतिलबु इहो आहे मूं पंहिंजे पाण खे, पंहिंजे वजूद के, पंहिंजे जिस्म के, हर पंहिंजे अंग अंग के अल्लाह जे हवाले करे छॾियो। हाणे मूंखे को बि हक़ न आहे जो अल्लाह जी ज़ात में शक कयां। जॾहिं मूं मुसलमान थियण जो दावा कयो, को शख़्स चए थो मुसलमान आहियां, मुसलमान जी माना छा आहे त मूं पंहिंजे पाण खे हवाले कयो, सपुर्द कयो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात ॾांहुं। जेको अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो उहो हक़ आहे, सच आहे। जेकॾहिं उन में को बि शक ऐं शुबो करे थो त उहो शख़्स मुल्हिद आहे, उहो शख़्स दहरियो आहे। दहरिये जी पैदाइश किथां खां थी? जीअं मूं ज़िक्र कयो त फितना जॾहिं खां शुरू थिया त दहरियत जो बुनियाद पइजी वियो। जेॾी महिल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेॾी महिल तव्हांखे इहो ज़हन में ख़्यालु अचे त अल्लाह खे कंहिं पैदा कयो त फ़ौरन चओ आमनतु बिल्लाही, अल्लाह ते मूं ईमान आंदो, को शक शुबह जो आउं इख़्तियार नथो रखां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तॾहिं ई इशारो करे छॾियो त काइनात में, दुनिया में अहिड़ा बि शख़्स पैदा थींदा जेके अल्लाह जी ज़ात में शुकूक शुबहात इख्तियार कंदा। इन हदीस में इशारो मिले थो त अहिड़ा शख़्स पैदा थींदा। मुहद्दिसीन आइमा इकराम वॾी जिदोजहद कई, कोशिश करे इन अक़ीदे जे ख़िलाफ़ ॻाल्हायूं, दलाइल ॾिनऊं, क़ुरान मजीद में दलाइल ॾिनऊं, अहादीस में बराहीन दलाइल सबूत ॾिनऊं। यकीनन जेकॾहिं इंसान सोचे गौर करे त अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात में शक बो करे, शुबो बो इख्तियार करे। कायनात जे रब एक वॾो मौजज़ो 1400 साल क़बल क़यामत ताईं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अता कयो। वो मौजज़ो क़ुरान आहे ऐं यकीनी ॻाल्हि आहे त इन में को शक न आहे। जेकॾहिं को शख़्स शक बि करे थो, उनखे आउं इहो जवाबु ॾेई सघां थो या तव्हां इहो जवाबु ॾेई सघो था। जेकॾहिं अल्लाह जे कलाम में तोखे शक आहे त मूंखे हिकु ज़बर ऐं ज़ेर या हरफ या जुमिलो या कलिमो या आयत या सूरत तब्दीली तहरीफ़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी अॼु ताईं का ॾेखार। जेकॾहिं नथो ॾेखारे सघी त तूं कूड़ो ऐं कलामुल्लाह सचो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जे कलाम में को बि शक न आहे। फरमाई फलयअतू बिहदीस मिस्लिही इन कानू सादिकीन। जेकॾहिं तव्हांखे शक आहे त पोइ अहिड़ो को कलाम आणियो, ज़ाहिर कयो। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून अल्लज़ी जअल लकुमुल अर्ज़ फ़िराशा वस्समाअ बिनाअन वअन्ज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फ़ला तजअलू लिल्लाहि अंदादन वअन्तुम तअलमून व इन कुन्तुम फ़ी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिन मिन मिस्लिही वदउ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुन्तुम सादिकीन फ़इल्लम तफ़अलू वलन तफ़अलू फ़त्तकुन नार अल्लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफ़िरीन। फरमाई त इंसानो अल्लाह जी इबादत कयो जे तव्हांखे पैदा कयो आहे। तव्हां खां पहिरीं जेका मख़लूक आई उन्हनि सभिनि जो ख़ालिक़ अल्लाह रब्बुल आलमीन आहे। वो रब आहे जंहिं तव्हांजे लाइ ज़मीन ठाही, जंहिं तव्हांजे लाइ आसमान ठाहिया, जंहिं आसमान जे बारिश नाज़िल कई आसमान तां, यानी बादलनि जी सूरत में, झुड़ जी सूरत में अल्लाह साईं बारिश नाज़िल कई। उन बारिश ऐं मींहं जी सूरत में तव्हांजे लाइ रिज़्क़ कढई, खाइण पीअण जूं शयूं ज़मीन मां पैदा कई, फसल पैदा थी। फरमाई फला तजअलू लिल्लाहि अंदादऊं, अल्लाह सां को बि शरीक न बणा, अल्लाह जो को बि शरीक सानी न बणा। ऐं जेकॾहिं अल्लाह जी ज़ात में तोखे शक आहे
त पोइ इन क़ुरान में तू शक तो करी, छो जो ही कलामुल्लाह है, अल्लाह जो कलाम आहे, अल्लाह जी सिफ़त आहे। जेकॾहिं क़ुरान में शक कंदे त अल्लाह में शक कंदे, अल्लाह जी ज़ात में शक कंदे त कलामुल्लाह में शक कंदे। पर जेकॾहिं तोखे शक बि आहे त पोइ इन कलाम वांगुरु को बि कलाम, का बि आयत, कंहिं बि सूरत वांगुरु का सूरत ठाहे ॾेखार। जेकॾहिं नथो ठाहे सघीं त पोइ यादि रखजां तूं ठाहे बि नथो सघीं। पर जेकॾहिं नथो ठाहे सघीं त पोइ तुंहिंजे लाइ तयारु आहे उहा बाहि जंहिंजो ईंधण, जंहिंजो ॿारणु इंसान ऐं पथर आहे। इद्दत लिल काफ़िरीन, उहे हर उन काफ़िर, हर उन इनकार करण जे लाइ तयारु कई वई आहे जेको अल्लाह जे कलाम खे न मञे, जेको अल्लाह जी ज़ात खे न मञे, अल्लाह जी रुबूबियत जो इनकार करे, उलूहियत जो इनकार करे, अल्लाह जे अस्मा सिफ़ात जो इनकार करे। उन जे लाइ उहा बाहि तयारु आहे, जीअं ई मरंदो उन में दाख़िल थींदो। को त आहे जेको इन काइनात खे हलाए रहियो आहे, इन कारखाने खे हलाए रहियो आहे। यानी ये शख्स, यो ज़हन, या सोच तमाम पहिरीं मौजूद हुई। सैयदना अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु का सवाल कयो वियो त इहो ॿुधायो त तव्हांखे अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात में यकीन कॾहिं आयो? अल्लाह जी ज़ात में यकीन कॾहिं आयो त अल्लाह मौजूद आहे, यानी वजूद में पक्को यकीन कॾहिं थियो? त सैयदना अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु वॾो अज़ीम जवाबु ॾिनो कि मूंखे अल्लाह जी ज़ात में उन ॾींहुं पुख़्तो यकीन थी वियो जॾहिं मूं सोचियो त आउं सोचां थो फ़िलाणो कमु कंदुसि, आउं सोचां थो फ़िलाणी जाइ ते वेंदुसि, आउं सोचां थो फ़िलाणी दावत ते वेंदुसि। पर जेॾी महिल टाइम अचे थो ऐं आउं तयारी कयां थो, तयारी कयल, तयारु थियल, कॾहिं सवारी मिस थी वञे, कॾहिं उते पहुची न सघां, कॾहिं मुंहिंजी ज़िंदगी जो ख़ात्मो थी वञे, जेका मूं सोचियो, जेका मूं फ़िक्र रखी, जेको आउं करणु चाहियां थो उहो पंहिंजी मर्ज़ी सां नथो करे सघां, ऐं सम्झी वियसि का ज़ात आहे, को ख़ालिक़ आहे जेको इन शइ खां मूंखे रोके थो त इहो कमु तुंहिंजो अॼु न आहे थियणो। सैयदना अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु इहा सोच ऐं फ़िक्र अक़ल परस्त जे लाइ इहा दलील आहे, जेके अक़ल जा पुॼारी आहिनि। अजीब ज़हन आहे, अजीब सोच आहे। एतिरे क़दुरु इंसान जी ज़हन ऐं सोच घटि थी चुकी, बदतर थी चुकी, जो उहो नऊज़ बिल्ला सोचे थो त इंसान ऐं अल्लाह में को नऊज़ बिल्ला फ़र्क़ु ई न आहे। तॾहिं त जेके गुमराह फ़िरका पैदा थिया, जो इंसान ॿुधे थो ऐं अल्लाह ॿुधे थो, हाणे फ़र्क़ु कोन थियो, मुशाबियत थी वई। नऊज़ बिल्ला इन करे कंहिं अल्लाह जी ज़ात जो इनकार करे छॾियो, कंहिं अल्लाह जी सिफ़त समाज जो इनकार करे छॾियो, यानी अल्लाह जी ज़ात में शुकूक शुबहात पैदा कयूं। पर हिकिड़ो सुवाल आहे, जेकॾहिं आउं हिन मस्जिद में, मस्जिद अली उल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु इन में बयानु पियो कयां, मूंखे ख़बर न आहे ॿाहिरि न छा पियो थिए, या को ॿाहिरां बीह करे मूंखे आवाज़ थो ॾे, आउं नथो ॿुधी सघां, या तव्हांखे को सॾे थो, ॿुधी नथा सघो, पर मूंखे ॿुधायो नऊज़ बिल्ला अल्लाह रब्बुल आलमीन जी समात ई आहे। यकीनन मञणो पवंदो, इंसान जी समात, इंसान जी बसारत, इंसान जी सोच, अक़ल, फ़हम महदूद आहे। अल्लाह जी ज़ात जो को बि उन सां मुक़ाबिलो न आहे। लईस का मिस्लिही शैउन व हुव समीउल बसीर। अल्लाह जी ज़ात वांगुरु, अल्लाह जी ज़ात जी तरह को बि न आहे। उहो ॿुधण वारो बि आहे, बसीर बि आहे, समी बि आहे, सुणण वारो बि आहे, ॿुधण वारो बि आहे, ॾिसण वारो बि आहे। त जेकॾहिं अल्लाह जी ज़ात सां कंहिंखे भेटियूं त नथा भेटे सघूं। मुंहिंजी समात जंहिंजो मूं ज़िंदगी में मुशाहिदो कयो, तमामु मुशाहिदो कयो, समात महदूद आहे। थोरो अॻिते वञी केरु सॾींदो त मूंखे आवाज़ु न ईंदो। अल्लाह सी सघ एतिरी रखी आहे ॿुधण जी, जो थोरो अॻिते वञी केरु सॾींदो त कोन ॿुधी सघंदुसि। दीवार जे ॿिए पासे आहियां, हुन पासे आउं नथो ॾिसी सघां, छो जो अल्लाह से मुंहिंजी बसारत महदूद रखी आहे। मुंहिंजे ॾिसण में एतिरी ताक़त मौजूदु न आहे जो आउं दीवार जे हुन पासे ॾिसां, भित जे हुन पासे ॾिसां, या 2-3 किलोमीटर अॻिते ॾिसां, इहा मूं में ताक़त न आहे। अल्लाह से मुंहिंजी बसारत कमज़ोर रखी आहे। तॾहिं फरमाए ज़ऊफ़त तालिब वल मतलूब। जेकॾहिं हिन इंसान जे खाइण पीअण जी शइ मां मख बि का शइ खणी वञे त उहा मख उॾरे थी
जेकॾहिं ताक़त अथसि त उहा शइ वापसी करे ॾेखारे। ज़ऊफ़ तालिब वल मतलूब, तालिब कमज़ोर आहे, मतलूब कमज़ोर आहे। यानी जेका मख खणी वई को खाधो उहा बि कमज़ोर आहे, पर जेको खाए पियो एॾो वॾो इंसानु आहे उहो उथी करे उन खां वापसि नथो वठी सघे। इहो तालिब बि कमज़ोर आहे। इन में उहा सघन आहे जो मख खां वापसी करे सघे का शइ। वाज़े बराहीन, वाज़े दलाइल। त इंसान जी बसारत ऐं समात महदूद आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सां को मुक़ाबिलो न आहे। जंहिं शख़्स परखियो अकुल खे, पंहिंजे अकुल सां दीन खे परखियईं, अल्लाह जी ज़ात खे सम्झण जी कोशिशि कई, उहो नथो सम्झी सघे। छो जो तुंहिंजो अकुल उहो कमु नथो करे सघे जो अल्लाह जी ज़ात जो तूं तसवुरु करे सघे। वाज़े दलील मौजूद आहे त अल्लाह जी ज़ात खे दुनिया में केरु ॾिसी नथो सघे। क़ुरान मजीद में सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो अल्लाह से फरमायो। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ज़िद कयो, इक़रार कई बार बार, ए अल्लाह आउं तोखे ॾिसण थो चाहियां। अल्लाह रब्बुल आलमीन हिकु तजल्ली, हिकु चमक अने जबल ते पहुती आहे त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम बेहोश थी विया। ताक़त न आहे, जसारत न आहे, कुवत न आहे, कुदरत न आहे जो अल्लाह जी ज़ात खे ॾिसी सघे। त मालूम थियो त इंसान कई वस लॻाए पर अल्लाह जी ज़ात खे सम्झी नथो सघे। तॾहिं फरमाई आमनतु बिल्लाही, प्यारे पैगंबर फरमायो फ़ौरन चओ अल्लाह ते मूं ईमान आंदो। इन जी खोज में न लॻ त अल्लाह साईं कीअं आहे, नऊज़ बिल्लाह उन जी ज़ात कीअं आहे। ज़ाहिरी बराहीन, ज़ाहिरी दलाइल जेके क़ुरान और हदीस में मौजूदु आहिनि उन जे मुताबिक़ अमल कंदे त कामयाबु आहीं, जेकॾहिं उन जे मुताबिक़ अमल न कंदे त नाकाम आहीं। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह उनखां अहिड़े क़िस्म जो सवाल कयो वियो अल्लाह जे तसव्वुर जे बारे में, अल्लाह जे वजूद जे बारे में। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह छा जवाबु ॾिनो? फरमाई त इहो हिकु बेदो आहे। उर्दू में अंडा चयो वेंदो आहे, सिंधी में बेदो कंहिं बि पखी जो। जी जेको बेदो आहे कुकुड़ जो, उन बेदे में जेको बच्चो आहे, चारई पासा दीवार आहे, बंदि आहे, अंदरि पैदा थो थिए ऐं 21 ॾींहं उन जी माउ उन जे मथां वेहे थी, उहो बच्चो तयारु थो थिए। जेॾीमहिल निकिरे थो, जेॾीमहिल अल्लाह जो हुकुम थो उनखे थिए, उहो निकिरे थो ॿाहिरि। मूंखे इन ॻाल्हि जो जवाबु ॾियो त उन बेदे जे अंदरि उन जी परवरिश, उन जी नशो नुमा, उन जी खुराक, उन जो वॾो थियणु केरु थो पहुचाए? यकीनन वाज़े ॻाल्हि आहे को ख़ालिक आहे जेको उन जॻह ते बि उनखे खुराक पहुचाए थो, उन जॻह ते बि उनखे ज़िंदा थो रखे जंहिं जॻह ते ऑक्सीजन नथो पहुची सघे। छो जो दुनिया वारा साइंसदान चवंदा आहिनि ऑक्सीजन खां बग़ैर ज़िंदगी मुमकिन न आहे। त उते त ऑक्सीजन को कोन्हे, कीअं थो ज़िंदा रहे? इमाम अहमद बिन हंबल इहो जवाबु ॾिनो। त मालूम थियो त अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात खे सम्झणु, तारुफ़ अल्लाह जो छा आहे? अल्लाह रब्बुल आलमीन अकेलो आहे, ख़ालिक आहे, मालिक आहे। पर सूफ़ियानो अक़ीदो इख़्तियार करणु ऐं मूंखे तलाश करणो अल्लाह किथे आहे, नऊज़ बिल्लाह, अल्लाह कीअं आहे, अल्लाह कॾहिं पैदा थियो, नऊज़ बिल्लाह, इहे सभु बातिल सवाल आहे। इमाम मालिक रहमहुल्लाह फरमायो व सवाल अनहु बिदअतुन, इन बारे में सवाल करणु बिदअत आहे, जाइज़ ई कोन्हे। जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मना करे छॾियो, अहिड़ा सवाल न सोचो न कयो, बल्कि अल्लाह जी ज़ात ते ईमान रखो। इहो ई यकीन, इहो ई ज़रूरी आहे। हर इमाम अल्लाह जे वजूद खे साबित कयो, पर जेके फ़लसफ़ी, मंतकी, मुअतज़िला ऐं कई गुमराह फ़िरका जंहिंखे सभिनि खे दहरियत वारो दर्जो ॾिजे त बहितर आहे, त यानी अल्लाह जी ख़ालिक हक़ीक़त, अल्लाह जे बारे में इनकार करणु। इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह उन सां हिकु बादशाह जे दरबार में मुनाज़रो तय कयो वियो त मुनाज़रो थींदो दहरियनि सां जेके अल्लाह जी ज़ात खे नथा मञनि। इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह तयारी कई, चयाऊं फ़लाणे टाइम ते पहुची वेंदुसि, पर टाइम ते न पहुतो, देरि सां पहुतो। पुछियो वियो त छा आहे मसइलो, तव्हां देरि कई आहे? जी देरि मूंखे इन लाइ थी वई जो मूंखे ॿेड़ी मुयसरु कान हुई, पाणी हो रस्ते में, दरिया हो,
उनखे क्रॉस करे अचणो हो, ॿेड़ी मुयसर कान हुई, बीठो हुउसि, का बि साम्हूं ज़ाहिर कान हुई, ऐं सम्झी वियसि ॾाढी मुश्किल पहुची सघियां। पर पोइ ॾिठुमि त हिकु वणु आहे जेको ज़मीन मां पाण ई हलणु उन शुरू कयो आहे, उन जो पाण ई हिकु ॿेड़ी तयारु थी वई आहे। उहा ॿेड़ी आई आहे, अची पाणी में लथी आहे, मुंहिंजे साम्हूं अची बीठी आहे, ऐं उन में सवार थियो आहे, ऐं हिते पहुतो आहियां। इहो कीअं थो थी सघे त हिकिड़ी ॿेड़ी पाण ई तयारु थी वई ऐं माण्हुनि खे खणी ऐं पंहिंजी मंज़िल ताईं पहुचाए? इहो नामुमकिन आहे। इमाम अबू हनीफ़ा रहमहुल्लाह फरमाए थो, जेकॾहिं इहो नामुमकिन आहे त मूंखे इन ॻाल्हि जो जवाबु ॾियो जंहिं ॻाल्हि ते तव्हां मुनाज़रो था करणु चाहियो। इहो मुनाज़रो बि नामुमकिन आहे। इन करे जो हिकु ॿेड़ी नंढड़ी मख़लूक आहे, इन खे ठाहिण लाइ बि को ख़ालिक़ खपे जेको इन खे ठाहे, त पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जो इनकार कीअं थो थी सघे? ऐं इन पूरी काइनात खे को हलाइण वारो न आहे, इहो इनकार कीअं था कयो? यकीनन अल्लाह जी ज़ात आहे जेका इन पूरे कारखाने खे हलाइण वारी आहे। त अल्लाह जी ज़ात ते ईमान रखणु, अक़ीदो रखणु ज़रूरी आहे। ही दाहिरीअ क़िस्म जो शख़्स अमर जलील नामी, जंहिं अल्लाह जी ज़ात में शक कयो, शुबहात बयानु कई, तमामु माण्हुनि जे साम्हूं बरमला प्रोग्राम में वेही करे हज़ारे माण्हू साम्हूं वेठा आहिनि, उन्हनि जे साम्हूं नऊज़ बिल्लाह अल्लाह जी ज़ात ते तंज़ पियो करे। इमाम फ़खरुद्दीन अर्राज़ी रहमहुल्लाह हिकु दफ़ो पंहिंजे शागिर्दनि सां गॾु अचे पियो। माण्हू इलाइक़े वारा वॾा ख़ुशि थिया त इमाम राज़ी, वॾो नालो आहे, वॾो नालो आहे, कंहिं इलाइक़े में आयो आहे, उन इलाइक़े में रहे इलाइक़ो आहे, उन खां गुज़र थो थिए त हिकु पोड़ी पीरसन औरत आहे। उन ॾिठो त कई माण्हू अचनि पिया, उन्हनि जे विच में हिकु शख़्स आहे जंहिंजे अदब ऐं एहतराम में इहे शख़्स अचनि पिया गॾु। पुछई त इहो केरु आहे शख़्स जंहिंजी एतिरी तकरीम ऐं इज़त बि कई वञे, जंहिंजे अॻियां पोयां शागिर्द मौजूदु आहिनि, वॾे एहतराम सां हिनखे वठियो पियो वञे। पुछई उनजे शागिर्दनि खां, शागिर्दनि वर्णायो, जवाबु ॾिनो, चयो इमाम फ़खरुद्दीन राज़ी आहे, उहो इमाम आहे जंहिं अल्लाह जे वजूद खे साबित करण जे लाइ अक़ली दलाइल या त 100 या 1000 जा अल्फाज़ आहिनि, त एतिरा अक़ली दलाइल पेश कया आहिनि त अल्लाह जो वजूद बरहक़ आहे। अल्लाह अकबर। छा थियो? उन जवाबु छा ॾिनो? उहा पीरसन जेका ख़ातून हुई, वॾी उमिरि जी हुई, उन औरत जवाबु ॾिनो, चई अल्लाह जे अक़ीदे खे साबित करण जे लाइ, अल्लाह जी ज़ात खे साबित करण जे लाइ इन शख़्स अक़ली दलाइल ॾिना आहिनि। हालांकि क़ुरान मजीद भरियो पियो आहे, क़ुरान में दलाइल मौजूदु आहिनि, अक़ली दलाइल ॾिना अथसि त इहो मूंखे आलिम नथो लॻे। यानी अक़ली दलाइल पंहिंजे ज़हन जा दलाइल ॾेई करे अल्लाह जे वजूद खे साबित थो करे। इन जो ईमान मशकूक आहे। उहा पीरसन ख़ातून अल्लाह जो तारफ़ थी कराए, चई छा इहा आयत मौजूदु न आहे क़ुरान में? छा इहो काफ़ी न हो? कुल हु अल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। छा इहा काफ़ी आयतूं कोन हुयूं त अल्लाह साईं अकेलो आहे, बेनियाज़ आहे? इहे आयतूं काफ़ी न हुयूं जो हिन शख़्स अक़ली 100 या 1000 दलाइल पेश कया आहिनि। इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमहुल्लाह इन जी ॻाल्हि ॿुधी फ़ौरन हथ मथे खई, हथ मथे खणी दुआ थो घुरे, ए अल्लाह मूंखे उहो ईमान नसीब फरमा जेको ईमान इन पीरसन औरत जो ईमान आहे। छा मालूम थियो? मालूम इहो थियो त अल्लाह जी ज़ात में को बि शक शुबो न आहे। यकीनन हक़ीक़ी अल्लाह जी ज़ात आहे। अर्रहमान अलल अर्श इस्तवा, अल्लाह साईं अर्श ते मौजूदु आहे। रब्बुल आलमीन जी ज़ात में शुकूक व शुबहात ज़ाहिर करणु कुफ़्र आहे। उहो शख़्स काफ़िर थो थी वञे जेको अल्लाह जी ज़ात में शक करे। उहो अमर जलील जंहिं इहो अक़ीदो ज़ाहिर कयो, माण्हुनि जे साम्हूं उन पंहिंजे कुफ़्र जो ऐलान कयो त आउं काफ़िर थी चुको आहियां, यानी कुफ़्र जो ऐलान कई। ऐं हर शख़्स जेको अल्लाह जी ज़ात में शक शुबहात इख्तियार करे, उहो शख़्स काफ़िर थी थो वञे। उनखे तजदीद ईमान कजे, न त उनजे कंध खे लाहे छॾिजे। कुरून ऊला में कई अहिड़ियूं मिसालूं मौजूदु आहिनि। अहिड़े शख़्स खे क़त्ल कयो वञे जेको मुर्तद थी वञे, अल्लाह जी ज़ात ऐं अल्लाह जे शान में ॻाल्हाए, गुस्साखी करे अल्लाह जी ज़ात जी। हिकु ज़रूरी ॻाल्हि इहा आहे जो इन शख़्स जी मुखालिफ़त करणु असां ते वाजिब ऐं ज़रूरी आहे।
जे शख़्स अल्लाह जी ज़ात में शक कयो, अल्लाह जे बारे में गुस्साखी कई, जंहिं बि ज़रिए सां असां उन जी मुखालिफ़त करे सघूं था, असांखे करणु घुरिजे। इहो हक़ ऐं लाज़िम आहे। को शख़्स सोशल मीडिया इस्तेमालु करे थो त उन ते उन शख़्स जी तरदीद करे ऐं ज़ाहिर करे त अल्लाह जे बारे में को बि शक शुबो इख़्तियार करणु, अल्लाह जी ज़ात जी गुस्साखी करणु, इहो कुफ़्र आहे। उहो शख़्स दायरा इस्लाम मां ख़ारिज आहे ऐं हुकाम बाला खे अपील कजे थी त फ़ौरन इन शख़्स खे गिरफ़्तार कयो वञे ऐं इन खे सज़ा ॾिनी वञे, जीअं आइंदा जे लाइ पूरी दुनिया खे इहो पैगाम पहुचे त जंहिं शख़्स अल्लाह जी गुस्साखी कई त अल्लाह रब्बुल आलमीन जा जेके पक्का ऐं सचा बाना आहिनि, जेके अक़ीदा तौहीद में मज़बूत आहिनि, उहे शख़्स उन जे लाइ दुनिया में काफ़ी आहिनि, उनखे इबरत जो निशान बणाईंदा। त इहा ज़रूरी आहे त असांखे मुखालिफ़त कजे। कुझु साथियुनि इहो मशवरो ॾिनो कि रैलियूं निकिरंदियूं या जुलूस कया वेंदा त ज़रूरु उन में बि शिरकत कयो, या पंहिंजे शहर में थिए। इन में का बि मसलक जी तमीज़ मौजूदु न आहे त को शख़्स फ़िलाणी जेका रैली आहे उहा देवबंदियुनि जी आहे, फ़िलाणी रैली आहे उहा बरेलवियुनि जी आहे, फ़िलाणी रैली आहे फ़िलाण जी आहे, फ़िलाण जी आहे, ऐं उन में शिरकत न कंदुसि। बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन सभिनि जो रब आहे। हिते असांखे हिकु पावर शो करिणो आहे, असांखे ज़ाहिर करिणो आहे त रब हक़ीक़ी जे बारे में जेको शक कंदो, चाहे मुंहिंजो मसलक को बि हुजे, अल्लाह जे बारे में असां सभिनी जो को बि इख़्तिलाफ़ न आहे। अल्लाह असांजो रब आहे, ख़ालिक़ ऐं मालिक आहे। इन जे करे असां सभु मिली करे उन जे ख़िलाफ़ु एहतिजाज कयूं ऐं एहतिजाज करे उन खे कैफ़र किरदार ताईं पहुचाइण जी कोशिशि कयूं। इहा असांजी ज़िमेदारी आहे। अल्लाह रब्बुल आलमीन हर क़िस्म जे फितने खां असांखे महफ़ूज़ रखे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।